नाज़रीन, दादू में मेहरान टीवी तरफा 6 डिसंबर ते सकाफती दिहाड़े मल्हाइण वारे ऐलान जी सियासी समाजी धुरियन भरपूर आजियां कई आहे। उन हवाले सां ॾिसूं नवीद कुरैशी जी ही रिपोर्ट। जेको सिंधी सकाफ़त जो ॾियारो मल्हाए पियो वञे, उन सिलसिले में जेके अख़बारूं आहिनि, चैनल आहिनि, सभु ॾियारे ते सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। बसि सिंधी अदबी संगत या जेके दादू शरीफ़ जेके बि तंज़ीमूं आहिनि या दादू शहरी आहिनि, उहे बि ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। उनजो इहो चवणु आहे त 6 डिसंबर ते असां ईद ॾियारो करे मल्हाईंदासीं। अचो हिननि खां पुछा कयूं, हे छा था चवनि? आया आसथियाम बारोचा भंबोर में बसी पर पुनुअ जी नसे नेर थरियाम गोंदारा वसरियाम सुखन शाखो कजू। असां जेको आहे पंहिंजो सकाफ़ती ॾियारे सां मुशाइरो मुनक़द कयो आहे, जंहिंमें सिंध जा अदीब शाइर घणघुरा धरती खे भेटा पेश करण लाइ पंहिंजा शेर पेश करे रहिया आहिनि। ऐं 6 डिसंबर असां मेहरान टीवी वारनि सां गॾु ऐं सभिनी सिंधी चैनल सां गॾु सिंधी माण्हुनि सां गॾु हे पंहिंजो ॾियारो भरपूर में मल्हाईंदासीं। असांजो साह आहे धरती खां साह त कुझु कोन्हे। असांजी अजरक, असांजो टोपी, असांजो रीतियूं रस्मूं सभु असांजी सुञाणप आहिनि। ऐं असांजा सिंधी चैनल इन बारे में बि जस लड़नि था ऐं उन्हनि जा जेके आहिनि सरवाण उहे जस लड़नि था जो हर साल हिकिड़ो असांखे साल जे ॿियनि ईदनि वांगुरु हिकिड़ी नई पंहिंजी सकाफ़ती ईद करे ॾियनि था। सिंधी माण्हू जेके आहियूं, असांजी इहा दावा आहे त असां दुनिया खां क़दीम सकाफ़त रखण वारा आहियूं। ऐं जेकॾहिं असांजी उन सकाफ़त खे केरु ईअं सम्झे थो त असां उहो ग़लति था कयूं, त मां सम्झां थो उहे पाण ग़लति आहिनि। इंतिहाई शाहूकार सकाफ़त आहे सिंध जी। ऐं हिननि ॾींहंनि जे मल्हाइण सां जेको ख़ासि फ़ाइदो थिए थो उहो इहो आहे त असांजी सिंधी सकाफ़त जे हवाले सां जेके बि शयूं असां जूं ठहनि थियूं, सिंधी अजरक आहे, टोपी आहे, उन जे सनतुनि खे फ़रोग़ मिले थो। विछोटियूं विसारे ऐं पंहिंजी धरती, पंहिंजी ॿोली, पंहिंजी सकाफ़त जी मालिकी जे लाइ उथी खड़ा थींदा आहिनि, सेलिब्रेट कंदा आहिनि, घरनि में हिक ॿिए खे दावतूं ॾींदा आहिनि। नंढड़ा मासूम ॿारड़ा अजरक ऐं टोपी जो शदीद इंतज़ारु कंदा आहिनि। असांजी सकाफ़त दुनिया में उजागर थिए थी। ऐं जीअं साईं बुखारी साहिबु चयो त उन सां असांजी सनत खे फ़रोग़ बि मिले थो। टोपियूं ठहनि थियूं, अजरक ठहनि थियूं ऐं उनखे अहमियत मिले थी। ॿुधो न, तंहिंजे करे असां लाइ ही ज़रूरी आहे त असां हीउ ॾींहुं मल्हायूं, उनखे यादि कयूं था, असां पंहिंजे सकाफ़त खे यादि कयूं था। हीअ असांजी अहम ईद आहे। इहा दुनिया खे ख़बर पए त सिंधी ऐं सिंध जी सकाफ़त छा आहे। सिंधी असां हर लिहाज़ सां, हर महाज़ ते सभ खां अॻु आहियूं। अवां जी महिरबानी जो ही प्रोग्राम रखियो वियो आहे। सिंधी अदबी संगत वारनि दोस्तनि जी महिरबानी। ऐं सिंधी असीं सदाईं आबाद ऐं शाद हूंदासीं, धारिया खणी कुझु बि चवनि, पर असांजी सिंध सदाईं आबाद रहंदी। सिंध जी सकाफ़त जेका आहे सा तमामु हज़ार सालनि खां वठी क़दीम आहे ऐं उहा पंहिंजे आब ताब सां जारी सारी आहे ऐं असां उन जा रखवाला आहियूं। असीं सिंधी जेके हर साल जेको आहे हीउ ॾियारो मल्हाईंदा अचूं पिया। ऐं हिते सिंध में त छा, पर दुनिया जे कुंड कुर्च में जिथे बि सिंधी रहनि था उते तमामु जेको आहे शानदार नमूने सां हीउ ॾियारो मल्हायो वञे पियो। ऐं असां पंहिंजे ॿियनि क़ौमुनि खे दर्स था ॾियूं त असां सिंधी क़ौम सुजाग ऐं ज़िंदह क़ौम आहियूं। ऐं तमामु सिंधी चैनलनि जो तमामु सुठो कमु आहे जेके हीअ ॾियारा मल्हाइनि था ऐं इन सां सकाफ़त बि उजागर थिए थी ऐं जेके पंहिंजूं रीतियूं रस्मूं आहिनि उहे सभु उजागर थियनि था। टोपी पाती आहे, अजरक पातो आहे, टोपी अजरक सां मूंखे प्यार आहे जीअं सिंध जी।